पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं पॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे क़ौम परस्तनि खे कूड़ो ऐं मुनाफ़िक़ करार ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो चयो आहे त इमरान ख़ान वांगुरु क़ौम परस्त बि सिंध खे ॿोड़ण जा कूड़ा इल्ज़ाम हणी कूड़ो बयानियूं पेश करे रहिया आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ास केली मूजिबि कराचीअ में सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह ऐं निसार खोड़े सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त दरिया जे कुदरती लंघनि तां कब्ज़ा ख़तम बि करायूं हा त 250 तरबेला डेमनि जेॾो पाणी कीअं नेकाल थिए हा। ॿोॾ मुतासिरनि जी मदद करण बदिरां सियासत चमकाई पई वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आफ़त ऐं ॿोॾ मुतासिर मुल्क में चूंडूं नथियूं थी सघनि। पाकिस्तान में बर्तानिया जेतिरी ज़मीन पाणीअ हेठि आहे। इस्लामाबाद खां अॻिते ॿियो मुल्क नज़र न अची रहियो आहे। इलेक्शन जूं तयारियूं कयूं पियूं वञनि। आम चूंडूं वक़्त खां अॻु न पर मुक़ररु वक़्त ते थियणु घुरिजनि। हुन इहो बि चयो आहे त बलूचिस्तान में 1 लख एकड़ खां वधीक ज़मीन अञा पाणीअ हेठि आहे। बलूचिस्तान मां ॿोॾ जा वहिकिरा अञा सिंध में दाख़िल थी रहिया आहिनि। सिंध जा रोड रस्ता समुंड जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। हुन चयो आहे त सिंध मां 50% पाणी नेकाल कयो वियो आहे। वधीक 50% पाणी अञा बीठल आहे। पाणी नेकाल थियण ताईं नुक़सान जो दुरुस्त कातो न लॻाए सघूं। बिलावल भुट्टो चयो आहे त आलमी इमदाद घणी मिली रही आहे पर जेॾा माण्हू मुतासिर थिया आहिनि उहा इमदाद घटि लॻी रही आहे।